अल्लाह जे नबी फरमायो क़बर खे ईअं ॾिसजो, या इहा क़बर जेकी आहे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ आहे। जन्नत जे बाग़नि मां अल्लाह जे नबी फरमायो या त इहा बाग़ आहे, या अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जहन्नम जे खॾनि मां हिकिड़ो खॾो आहे। हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जे आॾो जॾहिं क़बर जो तज़किरो कयो वेंदो न, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहन्नम जा हालात ॿुधाईंदा हुया, जन्नत जे हालात ॿुधाईंदा हुया, ऐं अहिड़ी तरह इन खां बाद में अल्लाह जे नबी क़बर जो जेको अज़ाब बि ॿुधाईंदा हुया। त उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु क़बर जे अज़ाब ते तमामु घणो रोअंदा हुया। पोइ कंहिं साहबी पुछा कयो त अल्लाह जे नबी जहन्नम जा बि हालात ॿुधाईंदा आहियो, उन ते तव्हां रोअंदा न आहियो? अल्लाह जे नबी जहन्नम जा हालात बि बयानु कंदा आहिनि, उन ते तव्हां रोअंदा न आहियो, तव्हां क़बर जे अज़ाब ते छो ज़्यादा रोअंदा आहियो? त उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त अल्लाह जे नबी खे न पुछा कयो अथव छा अल्लाह जे नबी न फरमायो त इंसान जे सभिनी मरहलनि मां पहिरीं जेकी शइ जेकी इंसान खे आख़िरत में पहुचाए थी उहा इंसान जी क़बर आहे। अल्लाह जे नबी फरमायो तव्हांजे अमल जी संदूक आहे, जेको कुझु तव्हां दुनिया में अंदरि कयो था महफ़ूज़ थी वञे क़बर में। जेके तव्हांजे जेको आहे 4, 5, 6 फुट बाडी खां जेको तव्हां खां अमल सादर थिए थो क़बर में इहो सेव थींदो वञे थो।